IGP वटि पहुती रहा मुझे पुट अगवा करे वियो आहे चीफ मिनिस्टर ऐं मुंहिंजी धीअ सां जेकी ज़्यादती थी आहे उन सिलसिले जी इहा कड़ी आहे ऐं HRCP उन में जाम साकी साहब खे डेप्यूट कयो त तव्हां वञी रिपोर्ट ठाहियो। अरबाब गुलाम रहीम खे इहा पसंदि न आई त उन जे इलाइक़े में को ॿियो माण्हू अची तफ़्तीश करे इन करे इहे सभु कूड़ा केस ठहिया ऐं मां चाहींदुसि त इन फोरम तां इनखे कंडेम कयो वञे जेके इहे ॻाल्हियूं आहिनि। असांजो मूं सां गॾु MP आहे गुलाम कादर चांडियो उनखे 2 महीना खनि अॻु में अरेस्ट कयो वियो किडनैपिंग चार्ज ते ऐं जेको अलेज किडनैपी हो जेके चवंदो आहे फलाणे खे तो किडनैप कयो आहे उहो पाण कोर्ट में वञी हाज़िर थी चवंदो मां त किडनैप ई कोन थियो आहियां मां हिते वेठो आहियां तंहिंखां पोइ उनखे कोर्ट छॾियो। हिते हिबिस कॉर्पस जी ॻाल्हि थी असां वटि हिबिस कॉर्पस वञा कोन्हे महीनो लॻी वेंदो आहे जेको माण्हू किडनैप न थियो आहे पर महीनो सॼो लॻो गुलाम कादिर चांडिये खे रिलीज़ थियण में। Bush is learning from Musharraf. ज़ाहिद बुरगड़ी मां जी रिसेंटली असांजो मेंबर आहे प्रोविंशियल असेंबली जो प्रोविंशियल असेंबली में बजट जॾहिं पेश थी उन एहतजाज कयो ज़ाहिर जो आवाज़ तमामु दरो आहे उनखे हिन माइक जी कंहिं शइ जी ज़रूरत न आहे हुते अरबाब रही वेठो जे 100 माइक ॾियोसि स्टेट ऑफ द आर्ट जेको आहे ॾियोसि उनखे जेको सिस्टम ॻाल्हाइण जो पर ज़ाहिद बुरगड़ी खे मैच न करे सघंदो। ज़ाहिद बुरगड़ी उते पंहिंजो एहतजाज ज़ाहिर कयो उनजो छा उनखे हिकिड़े बम जे केस में फासायूं ऐं चयूं त अरेस्ट कनि था राति जो 9 बजे ॾेखारनि था ॿिए ॾींहुं सुबुह जो 4 बजे त आमरीअ वटि आमरी मुंहिंजे ज़िले में आहे मुंहिंजे ॻोठ वटि आहे उते रेल जी पटड़ियुनि ते ज़ाहिद 4 माण्हुनि सां भॼंदो मिलियो ऐं 3 भॼी विया ज़ाहिद खे साथ कयो भई तूं केरु चई मां ज़ाहिद बुरगड़ी आहियां मां बम फाड़े वापदा जा पोल पे सघां सो इहे उनखे बि 17 ॾींहं ते आमरी में ॻाल्हि कई वई मियावाली में 128 डिग्री मां वो 130 ते पाण ज़ाहिद बुरगड़ी बग़ैर पखे जे उन लॉकअप में 17 ॾींहं गुज़ारे हींअर ताज़ो रिलीज़ थियो आहे। इहे ॻाल्हियूं त कुझु आहिनि पर जेको सिंध सां थिए पियो थो मां थोरो सिंध असेंबली जी कार्रवाई ते ॿुधाईंदुसि दोस्तनि खे इन करे जो शायदि प्रेस में एतिरो अचे कोन थो ऐं मां तव्हांखे ॿुधायां सिंध असेंबली में असांजी जेका ऑपोजिशन ग्रुप आहे हींअर उन 25 प्राइवेट बिल्स ॾिना आहिनि ऐं इहे प्राइवेट बिल्स आहिनि जेके सोशल इश्यूज़ ते डोमेस्टिक वायलेंस जे ख़िलाफ़ होमलेस चिल्ड्रन या स्ट्रीट चिल्ड्रन जे वेलफेयर जे लाइ हिते माईगीरनि जी ॻाल्हि थी वई माईगीरनि ते असां 4 डिफरेंट प्राइवेट बिल्स ॾिना आहिनि जो इहो ठेकेदारी सिस्टम ख़तमु कयो वञे सो इहो पंहिंजी कोशिशि ते असां बिल्कुलु कयूं पिया थिए हाणे ज़रूरु इहे सभु मसइला ॿुधाया वियासीं इन जो को सोल्यूशन त ज़रूरु कंहिंखे ॿुधाइणो पवंदो न छा आहे मसइलो इहा ॻाल्हि ख़तमु थींदी या न मुंहिंजे नज़र में जेको हिन जो सोल्यूशन आहे उहो इहो ई आहे त हिकिड़ी रिप्रेज़ेंटेटिव गवर्नमेंट पाकिस्तान में ठहे ऐं सिंध में ठहे पाकिस्तान में रिप्रेज़ेंटेटिव गवर्नमेंट न आहे जेसि ताईं तव्हां जेके ज़बरदस्ती तां एग्ज़ाइल कया आहिनि तव्हां पंहिंजे लीडर्स उन्हनि खे मुल्क में अचणु न ॾींदो उहे माण्हू जेके अवाम चूंडे ऐं हुकूमत में न आणे उन्हनि खे हुकूमत करणु न ॾींदो अरबाब रहीम त खुलेआम चयो आहे मां अवाम सां मुंहिंजो को वास्तो कोन्हे मूंखे जनरल यूसुफ मूंखे चीफ मिनिस्टरशिप ॾियारी आहे मां जीअं हू चवंदो तीअं कंदुसि सो जेसि ताईं आर्मी जी या एस्टैब्लिशमेंट जी तव्हां हुकूमत ख़तमु करे अवाम जी हुकूमत थ्रू प्रॉपर रिप्रेज़ेंटेशन न आणींदो जल्दी थींदो ऐं हिते हिकिड़ो इहो रेज़ोल्यूशन मां ॾिठो आहे त रिटर्न टू अनएडल्ट्रेटेड डेमोक्रेसी सराहनीय आहे हिते मुंहिंजो ख़्याल मूंखे ॿुधाइणी ज़रूरत हुई जेतिरो हिते तव्हां दोस्त वाक़ुफ़ आहियो जेके प्रॉब्लम फेस कनि पिया उन्हनि सां उहो तव्हां सभु तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं ख़ासि तौर ते नारिज़ साहब जी मौक़ो ॾिनो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे हिते मुंहिंजे हर स्टेज ते पाकिस्तान पीपल्स पार्टी काफ़ी फोर्स में रिप्रेज़ेंटेड आहे ऐं तव्हां दोस्तनि जी महिरबानी वरी तव्हां मौक़ो ॾिनो।